GSM दोस्तन के अर्ज आहे तू चोम न पुछा तू चोम न लुछा पर तो का हिकड़ी गाल पुछा तो के खामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो। दोस्तों तकरीबन दोस्तन ॻाल्हायो तो आप ॿुधियो ख़बरों असल में सॼी सिचुएशन जेका है पूरी हालत जेका है पूरी सिंध जी ख़ासूसन कराची के अंदर या सिंधी मानन जी उन्हें जे करे समूरन धुरिन के संजीदा नमूने से सोचणो पवंदो। जेकॾहिं ही पंहिंजी टोपी ही पंहिंजी अजरक पंहिंजी सुञाणप या बचाइण चाहियो था तो मुतहद थियो न त इहें ही थींदो रहंदो। जी तव्हां ॾिसो था अॼु असांजा नौजवान रोडनि ते मारिया था वञनि बेगुनाह बग़ैर कंहिं सबब जे को दलील कोन्हे मारण जो वधी आहे मुक़ाबिलो थी वियो। जॾहिं पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूशन छा थो चए ऐं हिकिड़ो वकील आहियां मूंखे ख़बर आहे त पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूशन चए थो हर हिकु फ़र्द खे सिक्योरिटी ॾियणु उनजी ज़िम्मेदारी आहे रियासत जी। उहा ही गारंटी ॾिए थो ही रियासत उहा ही गारंटी असांखे मिले थी। ॾिसो था जेका हर रोज़ माण्हू खंभिया था वञनि माण्हुनि जा लाश था मिलनि असांजे नौजवाननि खे ईअं मारियो थो वञे जी के जानवर खे मारे छॾे माण्हू। पर का हुकुमरान धुरियो का को बि एक्शन वठण लाइ तयारु न आहिनि। ये असांजूं अदालतूं को बि एक्शन खणण लाइ तयारु न आहिनि। असांजूं बारूं को बि एक्शन खणण लाइ तयारु न आहिनि। इहो छो असां सां रेड इंडियन वारो कमु कयो पियो वञे जी अॼु अमेरिका जे अंदरि हू पंहिंजी धरती ते पाण लावारिस आहिनि। अॼु सवेले के दोस्त ॿुधायो त जी जेके लेबर जेके ॾिनल हुआ फ्लैट उहे ख़ाली कराया था वञनि उते असांजा जेके सिंधी मज़दूर रहंदा हुआ उन्हनि खे बेदख़ल कयो थो वञे। हुन जूं नियाणियूं हुननि जा ॿार उहे रोअनि पिया हुननि खे तड़ियो कढियो पियो वञे छो त अॻवानी था अचनि धारिया था अचनि। इहे जेके ही दोस्त जेको आहे हू पाण उन जो रहायशी आहे जेको मुतासिर आहे। लानत दोस्तों हिन कराची जे अंदरि कराची खां वेंदे कश्मीर ताईं समूरी सिंधी क़ौम खे मुतहद थियणो पवंदो। जेकॾहिं न अॼु हिते शहज़ाद शहीद थियो आहे सुभाणे ॿियो शहीद थींदो उन खां पोइ टियों शहीद थींदो असां ईअं लाशूं खणंदा रहंदासीं। जी इरशाद रांझानी ते रद्द अमल ॾिनो सिंधी क़ौम हिन क़तल ते ईअं ई रद्द अमल ॾियणु घुरिजे। जेकॾहिं न असां इहो हू सम्झी विया आहिनि इरशाद रांझानी खां पोइ काफ़ी सारा क़तल थिया असां उन जी मज़ामत उन अंदाज़ सां न कई। हू सम्झी विया त हाणे सिंधी माण्हुनि खे महराज पकड़ण लाइ सिंधी माण्हुनि खे क़तलेआम करियो कुझु बि न थींदो। हू पंहिंजी धरती तां पाण ई बेदख़ल थी वञनि पंहिंजनि शहरनि खे छॾे वञनि पर इहा हुननि जी जेका ख्वाब आहे इहो कॾहिं हक़ीक़त थियणो न आहे। हिकु सिंधी बि जेकॾहिं हिन धरती ते मौजूदु आहे हिकु सिंधी बि जेकॾहिं हिन धरती ते मौजूदु आहे ही सिंध धरती उन सिंधी जी आहे ही वारिस उहो धरती जो धणी हूंदो हिकिड़ो धरती जो धणी पाए। पर असां हिते काफ़ी सारा दोस्त असांजा मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन था ॻाल्हाए विया आहिनि जेके नुमाइंदा असां हुननि सभिनी खे अपील था करियूं मुनज़म थियो ख़ासूसन कराची जे अंदरि हिकु ख़तरो न आहे हज़ार ख़तरा आहिनि हज़ारे ख़तरा आहिनि। धारी आबादकारी अथव तव्हांजी ॿोली ते बंदिश आहे उन खां अलावा तव्हांजे रहण ऐं रोज़गार ते बि बंदिश आहे। सिंधी कंहिं वटि सिंधी NIC ते लिखियलु आहे उनखे रोज़गार नथो मिले छो असां धरती जा धणी आहियूं। प्रायोरिटी अवलियत असांखे हुजणु खपे पर अवलियत न आहे असांखे इन जे करे जो असां मुतहद न आहियूं। असांजा अॻुवान उहे असां सां उन अंदाज़ सां सचे नमूने नथा हलनि। उन्हनि खे बि सोचणु घुरिजे उन्हनि खे सोचणु घुरिजे उनजो जियापो असां सां गॾु आहे असां मज़दूरनि सां आहे असां सिंधी क़ौम सां आहे। जेकॾहिं न
सुभाणे अॼु ही शहज़ाद शहीद थियो आहे, सुभाणे उन्हनि जे गिरेबाननि में हथ हूंदा, सुभाणे हुननि जा बच्चा बि ईअं शहीद थींदा, पोइ केरु ईअं मुनज़म अंदाज़ में न उथी बीहंदो। उन जे करे असां चीफ जस्टिस सिंध खे हिन मीडिया जे थ्रू अपील था करियो, सो मोटो एक्शन खण, इंक्वायरी ठा जेका जुडिशियल इंक्वायरी हुजणु खपे, जंहिंमें SSP खे बि इन्वॉल्व कयो वञे। SSP ज़िले जो हेड हूंदो आहे। SHO खे जेके बि इनकाउंटर खां जेके बि पावर हूंदा आहिनि उहे SSP ॾींदो आहे। SSP खे इन्वॉल्व करे उन इहा परमिशन इनकाउंटर करण जी ॾिनी कंहिं अलीगल इनकाउंटर आई, जंहिंमें DSP कोरंगी जो DSP जेको उन जो मेन मुख्य किरदारु आहे। असां अॼु ही जेके सवनि जी तइदाद में हिते नौजवान हुन जा वारिस हिन धरती जा धणी गल थिया आहिनि, सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो आहे त शहज़ाद जे खून सां इंसाफ़ करियो। उन जे लाइ असां मुतालबो था करियो फ्री फेयर ट्रायल, जेको कॉन्स्टिट्यूशन ज़िम्मेदारी ॾिए थो। आर्टिकल 10A में जेको चए थो फ्री ट्रायल हुजणु खपे, उन जे तहत ही जेको इनकाउंटर थियो आहे उन जे तहत गैर कानूनी क़दम आहे। उन जे करे हिननि खे कॉन्स्टिट्यूशन जी भंकरी तहत बि सज़ा मिलणु खपे। हिननि खे जॾहिं हिकिड़ो माण्हू खे अरेस्ट थिए थो उनखां पोइ को बि जवाज़ न हूंदो आहे इनकाउंटर करण जो। जॾहिं को बि ख़तरनाक कानून में लिखियलु आहे सीआर को बि ख़तरनाक मुजरिम हुजे उहो जॾहिं सरेंडर करे, उहो जॾहिं पुलिस खे हथ अची वञे, उनखे मारणो न आहे, उनखे ट्रायल में पेश करिणो आहे। पर हिते उल्टी गंगा थी हले। हिते असांजा हुकुमरान, असांजा इदारा, असांजूं अदालतूं उहे सिर्फ़ु उहे उनखे मारियूं थियूं जेको हक़ घुरे थो। हक़ घुरण वारे जे लाइ लख बंदिशूं, पर दहशतगर्द गुंडनि जे लाइ का बंदिश न आहे। हिननि अॻवाननि खे जेके आणीनि पिया, जेके कल्ह इहे ख़ुदकश हमला कंदा हुआ, छा इहे दहशतगर्द न आहिनि? ही धारिया असांजी धरती ते असां सां विढ़नि था, इहे दहशतगर्द न आहिनि? इहे धारिया जेके बग़ैर कंहिं मुहज़िब अंदाज़ सां माण्हुनि सां ॻाल्हाइनि था, इहे दहशतगर्द न आहिनि? जेके असां हज़ारे सालनि खां हिन धरती में दफ़न थिया आहियूं, असां दहशतगर्द आहियूं? असां हर दौर में जेका मुज़ाहमत थी आहे उन में धारियनि असांखे क़तल कयो आहे। सूफ़ी शाहनाज़ खां वेंदे अॼु ताईं जेके बि असांजा बग़ैर कंहिं सबब जे पंहिंजे हक़नि ख़ातिर विढ़ंदे शहीद आहिनि, अॼु ताईं बि धरती जेका उन्हनि जे खून सां गरम लॻी पई आहे। अॼु बि उहा धरती खून सां लालो लाल आहे। अॼु बि उहे मज़दूर सड़नि पिया रोडनि ते, अॼु बि हारी बुखनि में मरनि पिया, अॼु बि ॻोठनि में पाणी कोन्हे। असां जेकर हक़ घुरूं त असांखे लाश, असां जेकर हक़ जी ॻाल्हि करियूं त मिसिंग, असां जेकर हक़ जी ॻाल्हि करियूं त कंहिं रोड तां लाश मिले। ही आख़िर ही केसीं ताईं हलंदो? धरती जा वारसो, धरती जा धणी, तव्हांखे उथणो पवंदो, तव्हांखे विढ़णो पवंदो पंहिंजनि हक़नि ख़ातिर, पंहिंजी धरती ख़ातिर, पंहिंजे नसलुनि ख़ातिर, पंहिंजे ईंदड़ नसलनि ख़ातिर, पंहिंजे धरती जे इंच ख़ातिर। उन करे मुतहद थियो ऐं पंहिंजी हिकु माण्हू जी ज़िमेदारी आहे, हिकु माण्हू जी हुनजी जेका आहे ज़िमेदारी आहे, हू पंहिंजी जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ विढ़े, उन्हनि जे हक़ ऐं उनजे इंसाफ़ ऐं उनजे जेका जेके बि हुनजा ना इंसाफ़ी आहिनि उनजे ख़िलाफ़ उथी खड़ो थिए। हिकिड़े ॾींहुं असां हिन खे चऊं था, एक दिन वो आएगा कि हर एक सिंधी के हाथ में शोले होंगे, फिर ये एक नारा लगेगा, ये कोई यहाँ बच नहीं पाएगा। ये हजारों सालों से सुन ले, आपके अब्बा अजदाद आए, अरगून आए, तुर्खान आए, मुगल आए, कहाँ हैं? हम फिर भी खड़े हैं, धरती के वारिस हैं, हम अपनी सरजमीन पर खड़े हैं। आपको बताते हैं, आप गोलियां चलाओ, हमें लाश दो, हमारी फैमिलियां उजेड़ दो, हमारी खानदान तबाह कर दो, मगर हम डरने वाले नहीं, हम हटने वाले नहीं, हम लड़ने वाले हैं, हम लड़ेंगे, इंशाल्लाह हम लड़ेंगे। दोस्तों विढ़ंदो, हथ में देकर बुधायो विढ़ंदो, पंहिंजे हक़नि ख़ातिर विढ़ंदो, ऐं विढ़णो आहे तव्हांखे, उम्मीद आहे दोस्त विढ़ंदा। महिरबानी दोस्तों।